Allahumma salli ala Muhammad wa ala ali Muhammad kama sallaita ala Ibrahim wa ala ali Ibrahim. Amin.
फरमायो जे अल्लाह जी राह में लड़ते लड़ते शहीद कया था वञनि उन्हनि खे तव्हां बोल न चओ वल अहया मलक अल्लाह ताला तो के उहे ज़िंदा आहिनि वलाकिन तशउरून लेकिन तव्हांखे उन्हनि जी ज़िंदगी जो शूर न आहे शहीद ज़िंदा आहिनि ईअं बात मां कोन चयो पर अल्लाह क़ुरान में चयो अल्लाह चयो असांजो अक़ीदो ईमान आहे शहीद सभु ज़िंदा आहिनि मुहर्रम हराम जी 26 पइजी वई पहली मुहर्रम हराम सन 23 हिजरी रसूल जे सोरे खलीफा इब्राहिम सैयदना उमर बिन ख़त्ताब की शहादत अरणी ज़िलहज सन 35 हिजरी रसूल जे न्याणे सैयदना उस्मान गनी जी शहादत ॾहीं ज़िलहज ते सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी आहे ऐं ॾहीं मुहर्रम हराम ते नूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे दौते सैयदना हुसैन इब्न अली शहीद करबला जी शहादत गोया इस्लाम जी इब्तिदा में बि क़ुर्बानी आहे त इस्लाम जे इंतिहा में बि क़ुर्बानी आहे इस्लाम जो पहलो महीनो मुहर्रम हराम जिन अंग्रेजी में चवंदा आहियूं जनवरी अंग्रेजी साल जो आखिरी महीनो आहे दिसंबर इस्लामी साल जो पहलो महीनो मुहर्रम हराम उन्हें में भी कुर्बानी आहे इस्लामी साल के आखिरी महीने ज़िलहज में भी कुर्बानी आहे इन मां समझ में अचे थो त मुस्लिमान जे ज़िंदगी जो मक़सद ही कुर्बानी आहे असां वरी चवंदा आहियूं असां कुर्बानी न कयूं पर ॿियनि खां वठूं सुभान अल्लाह इहो आहे फरमाए त कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह तो पंहिंजी पाक ज़ुबान सां पाण ऐलान कर इन्न सलाती बेशक हू मुस्तफ़ा जी नमाज़ व नुसुकी हू मुस्तफ़ा जी कुर्बानी व महयाय हू मुस्तफ़ा जी ज़िंदगी व ममाती हू मुस्तफ़ा जो दुनिया तां बुरतो मटाइण आहे त लिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह नमाज़ भी कंहिंजे लाइ अल्लाह कुर्बानी भी कंहिंजे लाइ मक़सद त ज़िंदगी जो मक़सद ही आहे हयाती भी उन जे लाइ त वरी ममाती भी उन जे लाइ रब्बुल आलमीन केरा फरमाए त ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन वाणी इसको के अल्लाह से बोलो वहां को ये आस्ते रे जो त चाहे सोरो नुकसान की वजह त प्यार में चाहे की कोई कुर्बानी का असुल का है ना हाने तक दिया बतलो अलैहिम नबा अबनई आदम बिल हक इज़ क़र्रबा कुर्बानन फतुक़बिल मिन अहदिहिमा व लम युतक़ब्बल मिन al-आखर क़ाल लअक़तुलन्नक क़ाल इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन सुभान अल्लाह पहली पहली कुर्बानी मां तो पैसा नहीं दो 200 रुपए फकीर साहब जो लोगों को न भरोसा नहीं उधर थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेता राजी हो सुभान अल्लाह मन तक पूरो थी या पूरो थी उधर की लड़ाई आ हज़रत जाबिर जो पी अब्दुल्ला नालो नाम तो गुजरन का नाम आए तो खुदा है उनके 7 न्याणियों ने एक पुत्र था पुत्र के वे कमरे में जी पुत्र तू ना नौजवान हमारी अल्लाह कतो तो के शहादत जो मौको मिलंदो जिहाद जो मौको मिलंदो मां ने पांजो वक्त गुजारे वियो मुखे इजाजत दे तो मां हुजूर दम सागर जी उहद की लड़ाई में मां शरीक सुभान अल्लाह हे भेन मु सत दई इन्हनि जी पालत थई
कान कंदा भेजू जो क्या चलो तो सही में सब पक्का सुनी असादा सही तो भेजू के सो कोडी जाने का नाम और मुझे खबर काने मां सत भेजू तई इन जो ख्याल बजाए मुझे मता कर्ज घणो आयो कर्ज बिलाह जाए मैदान जिहाद में वो लड़ते लड़ते अल्लाह की राह में शहीद अल्लाह उनकी शहादत कबूल फरमाए अल्लाह सबनी शहीदन जा शहादत कबूल फरमाए अल्लाह सबनी शहीदन जी शहादत भी कबूल फरमाए उन जा दर्जात को बुलंद फरमाए हज़रत जाबिर ॾाढो मनूर हुजे तो आल इमरान से शान मुस्लिम आया वला तहसबन الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون सुभान अल्लाह सूरत बकरा में फरमाइए कि उन रब जे राह में आवाज मां को बुधाया सच में सही है घट तो सही आवाज उन रब जे रास्ते में जेके लड़दे लड़दे शहीद थी ना वञन उन्हनि खे मोल न चओ सूरत आल इमरान में चई ज़बान सां त हुननि खे मोल न चओ पर दिल में बि हुननि खे गुमान मोल न कयो सुभान अल्लाह असां जे साम्हूं लड़िया शहीद थी विया घर वारियूं हुननि जूं बेवह थी वयूं हुननि अॻिते हली निकाह कया हुननि जो औलाद हुननि जो वारिस थियो मिल्कियत हुनजी विरहाए थी वई पर पुनल रब थो चए त मां थो चवां त तव्हांखे ताक़त ई न आहे मां पुनल रब ऑर्डिनेंस जारी करे छॾियो शहीद खे मोल त न चओ पर दिल में बि वहम गुमान न कयो त तो शहीद मरी विया बल्कि शहीद ज़िंदा आहिनि सुभान अल्लाह हज़रत जाबिर साहब मजनू वेठो आहे साईं अबो शहीद थियो भेनरुनि ॿुधो पोयां सत हिन कर्ज़ बाबो ॾाढो छॾे वियो साईं जो जेकॾहिं तूं चई त मां पुनल रब खां दुआ घुरां पुनल रब दुआ क़बूल करे त मां तोखे ॿुधायां त अल्लाह ताला सां तुंहिंजे पीउ हज़रत अब्दुल्लाह जी मुलाक़ात थी अल्लाह ताला हुन सां रूबरू बिल मुशाफ़ह तुंहिंजे पीउ सां गुफ़्तगू कयो सुभान अल्लाह साईं अल्लाह कहिड़ी अबे सां गुफ़्तगू कई कि महबूब मोहम्मद मुस्तफा फरमायो हज़रत अब्दुल्लाह के पुनल रब पंहिंजे साम्हूं बीहारे करे पंहिंजो दीदार कराए पुनल रब कयो त मादा तुरीद या अब्दुल्लाह सुभान अल्लाह हे अब्दुल्लाह छा खपई अगर पुनल रब जो दीदार थियो त बाक़ी छा खपे सुभान अल्लाह इन खां वधीक का नेमत आहे छा सही हाफ़िज़ साहब तो जे हाणे पैसनि जी पारत ॾींदा असां जवां त दुनिया जो सुवाल मादा तुरीद या अब्दुल्लाह या अब्दुल्लाह जो घुरो ऐं पोइ बाक़ी छा थियो सही इनाम एतिरा मिलिया महिरबानियूं एतिरियूं कयई जेके न कयो असांजे सोच में न को वहम गुमान में मां छा घुरां न न न अब्दुल्लाह जेको घुरनो अथई सो घुर साईं तौबा में छा थियो तुझे पीउ थियो त अल्लाहुम्मा इन्नी उरीदु अन तुरद्दनी इला दुनिया फअब्तलु बिक मर्रतन उखरा सुभान अल्लाह तुझे पीउ उन रब के अर्ज़ कयो सही इनामात एतिरा पंहिंजो दीदार करे नवाज़िशूं एतिरियूं घुरण जी ज़रूरत कान्हे का पर जेकॾहिं तूं बार बार उन्हनि रब पाण हुकुम थो करी त मुंहिंजी तमन्ना अब्दुल्लाह जी इहा आहे मूंखे वरी दुनिया में ज़िंदा कर वरी मैदान कारसाज़ में मां वञा दुश्मननि सां लड़ी लड़ी मां तो उन्हनि रब जे नाले तां पंहिंजो सिर क़ुर्बान सुभान अल्लाह शहीद वरी बि ॻाल्हि उहा ई थो घुरे सही शहीद वरी बि मौत कॾो थो घुरे सही शहादत जो मौत थो घुरे इन करे महबूब मोहम्मद मुस्तफा फरमायो लबदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल महबूब मोहम्मद मुस्तफा फरमायो मुंहिंजी दिली तमन्ना इहा आहे मुंहिंजी आरज़ू इहा आहे मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे त मां पुनल रब जी राह में लड़ंदे लड़ंदे पुनल रब जे नाले तां क़ुर्बान थी वञा सुभान अल्लाह सुम्मा उहया वरी मूंखे रब ज़िंदा करे मां जो में ॿुधा बोला सुल्तान अहमद ॿुधाईंदो हो कि बस में क्या बने हो हिकड़ो मुलाहिदा में तो हिकड़ो हेडा मां गनी पर विच में जे फाथुस हिकड़ो चे त बाबा सिंधड़ी कलंदर सुभान अल्लाह चवंदा विच में बैठो हिन जी लड़ाई लगी भे के त बाबा सिंधड़ी कलंदर जी आ बे वरी के सुनन अधो भेटाई दो लड़ाई पे लगे हाथ दे सखर जे पुल ते पहुंची आ मोला जो मां विच में
अब है जैसे घड़ी कलम कर गया है कि मैंने अब बेटा ही हुआ मां को भी तो अल्लाह करीम बना को तो बचाई ना महबूब तो दिल वदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह इमामुल अंबिया खातमुल अंबिया नबियन जो सरदार रसूलन जो सरदार अव्वलीन आखिरीन जो सरदार नूर बशर जो सरदार मिठो मोहम्मद रसूलुल्लाह तो चे तमा लड़ते पंहिंजी कीमती जान अल्लाह जे नाले तमा कुर्बान करे वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो त कुशान आहे न वदितु अन उक़तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहजा वली रब्बु के जिंदा करे वली तो कुल के नाले तेलन दे मां पाकिस्तान जो नजरानो पेश करे का सुभान अल्लाह बार महबूब ओ दे लड़ाई वाची मेरा जब भी वाला ये तो खत्म नहीं बस सहाबी हज़रत साद बिन अबी वक्कास नालो ॿुधो अथव जी साईं ॾाढो दुख जी ॻाल्हि आहे बसि मां अॼुकल्ह वरी तकियूं ॿुधां थो मवादनि जी कावड़ को साहबा कया अल्लाह माफ़ी अल्लाह से हज़रत साद बिन अबी वक्कास वो खुश नसीब सहाबिया महबूब मोहम्मद मुस्तफा हिक ही जगह ते पंहिंजे मेंबर ते पंहिंजे मुसल्ले ते पंहिंजी मस्जिद नबवी में बीह करे ऐलान कयो त हे ॾह सहाबा मुंहिंजा जन्नती आहिनि सुभान अल्लाह अशरत मुबशरत जेको असां चवंदा आहियूं साईं जन हज़रत गुलाम दस्तगीर शाह रहमतुल्लाह अलैहि असांखे हदीस सिर्फ़ यादि कराए लिखराए विया मूंखे बि कन यादि हूंदी इंशाअल्लाह अबू बकर जन्नती आहे चओ त महबूब सचो आहे सचो आहे बाबा जी केॾी बि कावड़ करे जोड़ वञे पाए उमर जन्नतिया उस्मान जन्नतिया अली जन्नतिया तलहा जन्नतिया जुबैर जन्नतिया सअद बिन अबी वक्कास जन्नतिया सईद बिन ज़ैद जन्नतिया अब्दुल रहमान बिन औफ फिल जन्नत सुभान अल्लाह ओ सअद बिन अबी वक्कास यो सहाबी अब्दुल्लाह बिन जहश ओहद जे मैदान में कोई पान में नहीं बैठा था फिर दुआ था मां दुआ घुरा तू आमीन कर तू दुआ घुर तो मां आमीन क्या ता घड़ी जो सुभान अल्लाह ओद जे मैदान में ताकत वर काफिर सां जो मुकाबलो थे वो सा लड़े मां हुन सा लड़ा वो मेहरबानी इहा कजाए तो मां लड़ते हुन जे मथा गालिब अची वञा हुन काफिर के तो कुल रब जी रज़ा जे लाइ मां शहीद ऐं क़त्ल करे वञा सुभान अल्लाह अब्दुल्लाह बिन जहश जो का आमीन सईद तो नथी जो काफिर वो तो मर्दूद थी वो हाणे अब्दुल्लाह बिन जहश दुआ करी मुंहिंजा मौला ताकत वर काफिर समझो था ॻाल्हि बेश हां साईं अब्दुल्लाह बिन जहश उन दुआ करी हुजूर जो कुफार दुआ सको कुफार हम शकले पैगंबर सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा सा सूरत में मिले थी सुभान अल्लाह मगर अब सब दिन कोई रहमतुल्लाह अलैह हदीस किताबन में आहे त हज़रत हसन जी सूरत मिन रस इला सदर मथे खां वठी सीने ताईं महबूब मोहम्मद मुस्तफा सा मिलंदी सुभान अल्लाह हुजूर जो डोटो हज़रत हुसैन जी उन खां हेठि सीने में उन खां हेठि पेरनि ताईं महबूब मोहम्मद मुस्तफा सा मिलंदी सुभान मां चाहे जो भी ॿुधायो महबूब मोहम्मद मुस्तफा का वो दौर है सैयदना अबू बकर सिद्दीक़ के जो सैयदना अबू बकर सिद्दीक़ ने पहली जी नमाज पढ़ाई हज़रत अली मुर्तज़ा अबू बकर सिद्दीक़ जे पोयां हथ वधी नमाज पढ़ी भई बाहर निकरन था अॻियां अबू बकर पोयां हज़रत अली मुर्तज़ा आहे हसन ऐं हुसैन काना यलअबान मअ सिबियान नंढड़ा ॿार पाण में रांदि खेॾंदा रहे हाफ़िज़ हिकिड़ी रिवायत ॿुधाई मां बाप माबू थी आ पर हुनन खा हे के नाना नाना काना यलअबान मअ सिबियान बई नंढड़ा नंढड़ा कोई दो हसन सुभान अल्लाह पे नाला सख में पे साथ खड़ी में तू के तो नजरा नहीं हसन ऐं हुसैन काना यलअबान मअ सिबियान बई नंढड़ा ॿियनि ॿारनि सां गॾु रांदि पिया था खेॾनि अबू बकर सिद्दीक़ मां चवंदो आहियां त अबू बकर सिद्दीक़ हर उहो कमु कयो जेको महबूब मोहम्मद मुस्तफा कयो सुभान अल्लाह मूंखे ॾेई मोला अहिड़ो मौज़ू कॾहिं वरी अलाह ताईं घुरियो त तव्हांजो क़ुरान खेला 12 महीने खां अॻु में तव्हांखे बि सुनाए करे 12 महीननि खां पोइ आयो आहियां कुदरत मां निकिरो आहियां भई पनो ॾिसो कुदरत साल पहिरीं महरम ते आयो हुउसि
ये ना तुम्हारी महर में 26 27 जी गया साला को ट्रपियो कम से सार का आप सही की मेहरबानी मजमून आप शबुद्दीन को जब मुंह में दांत नहीं पेट में आंत नहीं ये रसावाज कर जड़ा कुछ करता की मेहरबानी आता की मोहब्बत सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक ड्यूटी वनी यो तो बुधो न महबूब मोहम्मद मुस्तफा हसन हुसैन बिन्ही बचड़न के कुलहन ते खणी राम खेलाईंदा अबू बकर सिद्दीक मौजूद हर उहो कम कयो आज को महबूब मोहम्मद मुस्तफा कयो आ ड्यूटी वनी हेडा हसन खा खई ड्यूटी वनी हेडा हजरत हुसैन के खई रिवायत उलटाना शफी हईन बि रसूलुल्लाह बिन्ही की सूरत बिल गन भी हदा हजर सूरत महबूब मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह बिन्ही के तुमी दे के तो अल्लाह है शफी हम बिन नबी लैस बिअदीन अल्लाह की जात जो कसमात हा बचड़ा तकलिए जाहो पर तहा जे सूरत नाने मोहम्मद रसूलुल्लाह सा मिले थी सुभान अल्लाह व अली यज़हब अली वरी मुस्कित होते अली वरी खिले मां तो ता का पुछा या मोहब्बत या दुश्मनी मां बता दे واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته सुभान अल्लाह अल्लाह साईं जो फरमाए तो अल्लाह जे रसी कुरान पाक के मजबूत करे पकड़ो फरमाए तो वो वक्त तहा याद कयो जो तहा एक बे साथ जा दुश्मन हो तहा जी पान में बाहमी अदावत हुई फरमाए तो फअल्लफ बैन कुलूबिकुम मा पुढल रब तहा जे दिल में मोहब्बत पैदा कई फअस्बाहतुम बिनिअमतिही इखवाना अल्लाह जी नेमत सा तहा पान में भाव न थियो सुभान अल्लाह अल्लाह जी मना मवाली जी मना अल्लाह एक दिन आयत पढ़ा आप अतैया क्यों माल करने अल्लाह वअल्लफ बैन कुलूबिहिम लहु अन फतमा फिल अर्द जमीअन मा अल्लफ्त बैन कुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम सुभान अल्लाह अल्लाह तो फरमाए रूए ज़मीन में जो कुछ है जमीअन मना सब हो रूए ज़मीन जी मिल्कियत सब तहां खर्च करे छॾियो त तहां अहिड़ी मोहब्बत पैदा न करे सघंदो जेका सहाबा ऐं अहल बैत जे विच में मां पुनः मोहब्बत पैदा सुभान अल्लाह अल्लाह चलो रहमा बैनहुम सहाबा अहल बैत जी पान में मोहब्बत है जान भाई 2 बजे शहादत ते हला अब्दुल्लाह बिन जाश दुआ घुरी अबू की आरसी मुझा मौला मुझो हिकड़े ताकत वर काफिर सा मुकाबलो थे मां तुझे रज़ा दे जाए घड़ा साईं को हलंदे हो काफिर मुखे दसे विधे मुखे शहीद करे विधे समझो ना हां बिल्कुल मुखे शहीद करे विधे मुझो नक कपे मुझा कन कपे मुझो अखियों कपे मुझो पेट जीवे वो क़यामत जे मैदान में मां तो पुनः रब जे अॻियां हाज़िर थियां तू वो मूंखां इहो पुछजांइ बिमतस अलनी बिमज़ालिक ये अब्दुल्लाह बिन जंद हेड़ी हालत कीअं थी वई सम्झो था दुआ चईंदो घुरे काफ़िर मुझ में ग़ालिब अची वञे मूंखे शहीद करे नक चप कन गला अखियूं मुंहिंजूं कढे पोइ क़यामत जी मैदान में मां तो पुनः रब जी दरबार में हाज़िर थियां ए अब्दुल्लाह तुंहिंजी इहा हालत कीअं थी बेमज़ालिक फ़अक़ूलु फ़ीक जब से तुंहिंजे राह में सुभान अल्लाह बेटा छा कठो मेहरबानी ये मनवाचो को काने ठो आने जा मथा पे कम करो ये तो रसूली आ सिंगार असलो आशिकन जो सुभान अल्लाह मुला के बहुत मजार ही नहीं मारी हमारा बेटा क्या हमारा मुला के तुम हो सुभान अल्लाह असलो आशिकन जो मुना मोट मेहरो क्या नजारे निर्मार आशिक अब्दुल लतीफ थे तू समझो करार असलो आशिकन कयो सुभान अल्लाह ये माता की रखे मजो शेर भेटाईंदा आवे त बजना उठी बिठा आवे सुभान अल्लाह ये पतंग ने पाहु कयो मिलिया
बसी लहसन बिचिया सरिया मथे सच आशिक अब्दुल लतीफ जे सदा निजन गच बेचारन ने बिनाया सुभान अल्लाह आशिक ज़हर पिया कभी हुसी बेसन घणो ई न दो पैसा ॾिसी चरियो थी वञे आशिक ज़हर पिया कभी हुसी बेसन घणो कॾहिं ऐं का साईं ठाहे उस्ताद है ॾाढो छा थो वो फकीर वॾो मुआरो त हले वियो जंहिंजे करे मां तकी रे पतो आशिक ज़हर पिया कभी हुसी बेसन घणो कॾहिं ऐं कातिल जा हमेशा हे रात लगन लव लतीफ जे फना कया फिराक तोड़े चिकन जा कतब आह नसलन आमसा सुभान अल्लाह बाबू का पुछंदा अब्दुल्ला तुझी ही हालत कीअं थी अबूल सही को रस्ते में फकीर साहब ता सुभान अल्लाह कयो सुभान अल्लाह या वने रे हलाम तो उसी के नाम पर मर लो उसी के नाम जीता जा उसी के नाम पर मर लो उसी के नाम जीता जा उसी के नाम की मैं हो तो भर भर जाम पीता जा सुभान अल्लाह ऐं पोइ तूं रुॻो त जंहिं सदत त हा अब्दुल्लाह तो सच चयो इहो मुंहिंजे लाइ उरूज आहे इहो मुंहिंजे लाइ कामयाबी आहे इहो मुंहिंजे लाइ जन्नत जो सर्टिफिकेट आहे सुभान अल्लाह असां जो नबी मकास चयो त आमीन सुभान अल्लाह ई त मुंहिंजी दुआ खां अब्दुल्लाह इब्न जहश जी दुआ भली हुई सुभान हुजूर जो हम सकले पैगंबर तॾहिं त मशहूर थी वियो त शहीद थी वियो अदो हमदल्ला जो नालो ॿुधो अथव मां ईंदो सही आदम अलैहिस्सलाम खां शुरू कंदुसि हिते मिलायो हिकु सौ अची वियो उहिदे जे मैदान में अॼु हाणे पहिरीं राति हुननि जी शादी थी आहे घर वारी सां सुतो असुर जो टाइम आहे सुठो थींदो हुस्न कयां कपिड़ा मटिया निमाज़ वञे महबूब मोहम्मद मुस्तफा जे पोयां पढ़ां सुभान अल्लाह तव्हां बि पढ़ंदो मौला जा चवंदो इंशाल्लाह पढ़ंदासीं ये सवा पहर से जताई नजर है लाए जाए मोहतारी ये तक सुनो ना सही मेरा तो कोट तो नहीं जा भरनी पैदा तक नहीं ऐलान थियो हलो जिहाद ते पर जल्दी कयो के ऐलान कयो जल्दी जिहाद ते हलो तब तब मिस्री और कपड़ा पाए तलवार खड़ी ढाल खड़ी बाहर निकतो सुभान अल्लाह अइन तदहबू ताने तू मुझो घर वारो आ तू मुझो मुड़सो आ हिकड़ी रात अञा मस गुज़री आ हीअं करे ॿुधो वञी सुभान अल्लाह चओ करे सुभान सुभान अल्लाह ये बीबी साहबा तोखे पतो न आहे मां अबो महबूब मोहम्मद मुस्तफा जे करे छॾियो मां अमर महबूब मोहम्मद मुस्तफा जे करे छॾी दोस्त ऐं मिट माइट मां महबूब मोहम्मद मुस्तफा जे करे छॾिया मां घर बार जायदाद महबूब मोहम्मद मुस्तफा जे करे छॾिया तो ज़ाल जे चवण ते महबूब मोहम्मद मुस्तफा जे फरमान खे मां पुठी न ॾींदुसि सुभान अल्लाह तूं बिदा तूं इन करे कंदो आहे अधो मत कार अची वञे इन करे न सही आप उन्हें कोई चुप्पी नहीं अल्लाह मुआरा माइट त वरी सुभान अल्लाह ते एड़ो पिटींदा आहिनि गरी मल्ला गुरुस पाण वरी हीअं जीअं मखियूं मारियूं हुन जो चोथो ॾींहुं ॾिसो अमा खे पहिरें पाण ॿुधायो त वाणीअ हिकिड़े हंधि पिटियो आहे विकीअ लाइ छा नालो मेरा वाणीअ पिटियो वाणीअ अरे ता कलमो त भरजी वियो ता मुस्लमाननि जो कमु अच भला जुमे नमाज़ साईं जे पोयां हली पढ़ूं थी हो ता मुस्लमाननि जो कमु आहे भला जो सत उस्ताद वेठा आहिनि क़ुरान पढ़ी था है मुस्लमाननि जो कमु आहे हज ते भला हलंदा आहियो मुस्लमाननि जो कमु आहे माना हे में सम्झे थो त पिटण मुस्लमाननि जो कमु कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह न त पोइ हेॾे छो थो वञे साईं वो तूर वो एतरो ते जाए फातूल फी मा चमंदो सही तो पुन रब जे रज़ा जे ख़ातिर मां जान जो नज़रानो ॾेई आयुसि सुभान अल्लाह फसल लतो तो जाबिर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में आयो किसी बाबे के अल्लाह से शहादत जो दर्जो ॾिनो अल्लाह से हुन जी शहादत क़बूल करे कर्ज़ आहे सिंह घणो मां ॾींदुसि हाज़िर पर फसल मुंहिंजो घटि नथो आहे खजूर थी आहे कुझु थी आहे तव्हां महिरबानी करे मां जेको फसल मुंहिंजो लथो आहे मां उन खे रखां
कर्ज़ खे सॼा थो पोइ थोरो थोरो सभिनी खे ॾींदुसि ॿियो वरी ॿिए दफ़े सुभान अल्लाह तव्हां हूंदव त साईं घटि में घटि घटि वधि कोन ॻाल्हाईंदो मुंहिंजी बेइज़ती करणु नबी साहिब फरमायो फसलो खणी आयो नबी साईं फरमायो त टे ढेरियूं कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी जे मथां पाण वेही रहिया सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पाली चादर मुबारक कढी मथां विधाऊं सुभान अल्लाह अल्लाहुम्मा बारिक फीहे चओ सुभान अल्लाह दुआ मुस्तफा जी आ सालो के दुआ अल्लाह जो चओ जे समझी तो अल्लाह जो सुभान अल्लाह साईं सहाबीअ मुंहिंजे सहाबीअ जे पीउ जे मथां कज़वा दुआ माथो घुराइण में बरकत विझण वारे हिसाब ते पहुची आ सुभान अल्लाह तूं कहे चादर वञी विझीसि मथां सुभान अल्लाह सुभान अल्लाह चादर मुंह जेका मेरा त लीला सां सुभान अल्लाह सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर सुभान अल्लाह 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 اللهم اعز الاسلام بعمر بن الخطاب او بعمر بن الهشام सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह महबूब दुआ करी अल्लाहुम्म अरिज़िल इस्लाम बिउमर बिन अल-खत्ताब औ बिउमर बिन अल-हशाम सुभान अल्लाह मौला ते मूंखे इस्लाम इज़त वारो करे ॾियणो अथई इस्लाम ताक़त वारो करे ॾियणो अथई मक्के में बहस थी हुई घणियूं साईं बस हिकिड़ो अमर बिन हशाम अबू जहल उमर बिन खत्ताब सैयदना उमर फारूक जी सुभान अल्लाह जुमे में ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ त हिकिड़ो दौलत वारो हो ॿियो वरी गैरत वारो हो सुभान अल्लाह अबू जहल दौलत वारो हो उमर बिन खत्ताब गैरत वारो अल्लाह इंतखाब वरी गैरत वारे जो कयो सुभान अल्लाह ऐं हुजूर पाक फरमायो अन अग़यरु मिन्नी वल्लाहु अग़यरु मिन्नी महबूब मोहम्मद मुस्तफा फरमायो सहाबो तहां बि गैरत वारा आहियो मां तहां सभिनी खां वधीक गैरतमंद आहियां सुभान अल्लाह या ईमान जो जुज़ अथव गैरत सुभान अल्लाह साईं फरमाए दयूस ऐं बेगैरत जन्नत में दाख़िल न थींदो अल्लाह साईं फरमाए अन अग़यरु मिन्क मां तहां खां वधीक गैरतमंद आहियां वल्लाहु अग़यरु मिन्नी पर कुल रब मूंखां बि वधीक गैरतमंद सुभान अल्लाह दुआ करो तो अल्लाह ताला इन्हें कदर सुनाने की तौफीक अता फरमाए आमीन आमीन चलो अल्लाहुम्मा सय्यदना उमर फारूक की दुआ बुधाया को के मत करा तो बात करा चाय ठरी हो गई चाय जी बता जरूर से करे करो कुनी हो बाबा दा मैं बैठो आई सुभान अल्लाह तो के देसी करो कुनी हो सुभान अल्लाह अखिन में थी वे उतवारे आऊं ढकिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अखिन में थी वे उतवारे आऊं ढकिया तो के से न दे हो आऊं न सा को पियो सुभान अल्लाह अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका शहादतन फी सबीलिक सय्यदना उमर फारूक की दुआ से बुलाया सुभान अल्लाह अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका शहादतन फी सबीलिक व वफातन फी बलद हबीबिक सुभान अल्लाह ए मुझा मौला मां को कुनल रब का सवाल हो गया मुखे पंजे रास्ते शहादत जो मौत अता फरमा सुभान अल्लाह अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा अना ए मुझा अल्लाह रब्बना जी
असांजा रब अल्लाहुम्मा ए असांजा अल्लाह इन्नी बेशक मां असअलुक सवाल तो गया तो पुनल रब खां सुभान अल्लाह अल्लाह तो नबी तो घुरे तबे अल्लाह खां जे वली तो घुरे तबे अल्लाह खां नबी साईं बोलो ना कि अइज़िल इस्लाम अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम ए मुंहिंजा मौला बिनी मगा मूंखे हिकिड़ो मुस्लमान करे दे ऐं वरी ओ अल्लाह जो वली इन्नी असअलुक शहादतन फी सबीलिक साईं तोखे तोखां घुरियो हो तुंहिंजे महबूब मूंखे इन करे मां बि तोखां मौत उहो तो घुरां जो पुनल रब खे बि पसंदि आहे तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा खे बि पसंदि आहे सुभान अल्लाह चवंदा आहियो न बंदि नज़र खां बचो नज़र बरहक़ आहे नबी साईं ने फरमायो साहब खे नज़र लॻी साईं ने फरमायो त नज़र है नज़र बरहक़ आहे जंहिं नज़र में बुग़्ज़ हुजे साड़ हुजे हसद हुजे कीनो हुजे उहा असर करे थी ऐं जंहिं नज़र में इख़लास हुजे मोहब्बत हुजे शफ़क़त हुजे सुभान अल्लाह असर कंदी ॾाढा क़ाल या बनी ला तदख़ुलू मिन बाबिन वाहिदिन वदख़ुलू मिन अबवाबिन मुतफ़र्रिक़ा वमा उग़नी अन्कुम मिन अल्लाहि मिन शै इनल हुक्मु इल्ला लिल्लाहि अलैहि तवक्कलतु व अलैहि फल्यतवक्कलिल मुतवक्किलून सुभान अल्लाह याकूब अलैहिस्सलाम पुटनि खे पियो चए पर वञो था मिस्र मां अटो वठणु पर यार हरी हिकु ई दरवाज़े मां दाख़िल न थिजो मथां नज़र लॻे मिन अबवाबिन मुतफ़र्रिक़ा अलॻि-अलॻि दरवाज़नि मां मथां को नाज़रेल साड़ेलू ॾिसी साड़े विछेव बट निकाहे वली में तासीर देखी अल्लाह जो सुभान अल्लाह साड़े में जे साड़े में नज़र अल्लाह जे वली में नज़र कान्हे इन नज़र में असर न आहे कि निकाहे वली में तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी सुभान अल्लाह जो साईं बदल खां बचो मां तो जान सईदना उमर फारूक जे मथां नज़र ई बिन जी पई आहे नज़र ख़ुदा जी पई आहे या नज़र मुस्तफा जी पई आहे सुभान अल्लाह इन्नी असअलुक शहादतन साईं मां तोखां शहादत जो मौत तो घुरां ओ वफ़ा रुगो शहादत न ओ वफ़ातन फी बलद हबीबिक शहादत जो मौत बि ॾे ऐं वफ़ात ॾे पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा जे शहर मदीने में सुभान अल्लाह साईं इहो त नामुमकिन आहे इहो त थी नथो सघे उलमा खां ॿुधो आहे रूम ऐं ईरान जा शहंशाह गुजंदा हुआ उमर जो असांजे साम्हूं नालो न खणंदा कयो उमर जो नालो ॿुधी असांजी जान में कंबड़ी अची वेंदी आहे सुभान अल्लाह साईं तोखां त बादशाह शहंशाह था ॾिजनि हुज़ूर चयो الشيطان يفر ذلك يا عمر ادا عمر शैतान तुंहिंजे पाछे खां बि रही भॼी वेंदो आहे सुभान अल्लाह हिकिड़ी शइ रोबा संजा टणका आहे मां कहिड़ो मजबूर आहियां जुमे में के रोबा थी या लही चपाटू हणासीं या तकी रखंदमि सुभान अल्लाह तकी बि हो त बस आख़िर दवाना या सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं हिकु त मूंखे शहादत जो मौत ॾे मां अर्ज़ करे शहादत जो मौत अशरफ मौत आहे शहादत जो मौत अफ़ज़ल मिलंदो भाग वारे खे सुभान अल्लाह तकलीफ़ ज़रा पर मां जो फरमायो त जेको शहादत जी तलब नथो करे मिलंदी त ॿुधाईंदो नसीब वारे खे सही फला अलैहि अन यमूत यहूदियन औ नसरानिया हुज़ूर फरमाया यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो अल्लाह मिलंदी नसीब वारे खे पर घुरणी आहे हुज़ूर बि घुरिया सईदना उमर फारूक बि घुरिया औलिया अल्लाह बि घुरिया साईं जो त मुमकिन ई कोन्हे तोखां काफ़र ईरान जो शहंशाह तुंहिंजो नालो ॿुधी तुंहिंजी थो वञे हिकिड़ी शइ घुर या शहादत जो मौत या मदीने जो शहर सुभान अल्लाह केवल जो हो कबूल करे त सुभान अल्लाह हुन जे अॻियां का देर आहे छा तोखे तुंहिंजो कोन ॿुधंदो मुंहिंजो पेट आहे पोस्ट ऑफिस जे दॿे में जीअं विझंदा आहियो ख़त वञी वञी मालिक खे पहुचे मुंहिंजो पेट भरियो साईं सुल्तान हम सम्झाईंदो तूं सुवाली मुंहिंजो मां सुवाली तुंहिंजो सुभान अल्लाह उठ कतार बुला ठाहियो वेठो आहे ऐं हो छा थो चए फक़ाल रब्बुकुम
रब्बुकुम उदऊनी फक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन। सुभान अल्लाह। वक़ाल रब्बुकुम चवे थो रब्बु तहां खे उदऊनी सॼो पुनल रब खे सॼो तहां जो कमा जी करे जवाब ॾियण मां पुनल रब जो कमा। सुभान अल्लाह। मुसाफिर मदर साहब तकीर कई अल्लाह तो चए इज़ा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब। सुभान अल्लाह। सोना तो खां सवाल कन मुहता बांधा मूं पुनल रब जे बारे में मुसाफिर मत जो वाइस में तो साहब अर्ज़ को से अल्लाह आहे वेठो आस्ते से जे आहे परे त दाहू करे पनोट करे सॼऊं। सुभान अल्लाह। वइदा सअलक इबादी कुरान की लफ्ज़ माना क्या सोना जॾहिं तो खां सवाल कन मुंहिंजा पाना मूं पुनल रब जे बारे में त उन्हनि खे चओ त फइन्नी क़रीब। सुभान अल्लाह। उन्हनि खे चओ कोन्हे अल्लाह इहो कॾहिं मां टाइम मिले मां तव्हांखे सम्झायां महबूब का जेतिरा सवाल कयो अल्लाह जो तू इन्हनि खे जवाब ॾे। जॾहिं जो वारो आयो महबूब खे अल्लाह जो महबूब तोखां जॾहिं पुछनि मुंहिंजा पाना त मां किथे आहियां फइन्नी क़रीब पुनल रब थो चए त मां तव्हांखे वेठो आहियां। सुभान अल्लाह। कॾहिं सम्झाईंदुसि जिन हो जे क़बूल करे त बैतुल मुक़द्दस फतह कोन ॿुधे मुसलमाननि जो लश्कर गयो उन्हनि जो दादा ठीकु आहे भला तव्हांजो ख़लीफ़ो भला हिन दौर में खणी चऊं सोन लफ़्ज़नि में बादशाह जेको आहे उहो असां ॾे अचे पोइ उन सां असां ॻाल्हियूं कजासीं। पंहिंजे ग़ुलाम सां सैयदना उमर बिन ख़त्ताब हिकिड़ी मंज़िल उठ ते हो ग़ुलाम सुवारा हिकिड़ी मंज़िल ते वरी सैयदना उमर फारूक उठ ते सुवारा। सुभान अल्लाह। जॾहिं बैतुल मुक़द्दस पहुचण लॻा रब जो शान बैतुल मुक़द्दस जॾहिं पहुचण लॻा सैयदना वारो हो ग़ुलाम जो हो ग़ुलाम उठ ते सुवारा सैयदना उमर फारूक जे कुल्हे ते महारा वो पादरी ॿाहिरि निकिरी आया अचे पुछऊं त चयो हज़रत तव्हांजो बादशाह इहो आहे तव्हांजो ख़लीफ़ो इहो आहे जेको उठ ते सुवारा साद बिन अबी वक़ास चयो असांजी किताबनि में लिखियलु नाहे असांजी किताबनि में लिखियलु आहे त तव्हांजो जेको बादशाह आहे सन्हो हुजणु खपे कद जो डिघो हुजणु खपे हींअर जेको उठ ते सुवारा इहो थुल्हो आहे घाटड़ो आहे कद जो नंढड़ो आहे असांजी किताबनि में इहो लिखियलु कोन्हे को साद बिन अबी वक़ास फरमायो असांजो बादशाह इहो नाहे जेको उठ ते सुवारा असांजो बादशाह उहो आहे जंहिंजे कुल्हे ते महारा। सुभान अल्लाह। अॻिते वधी सैयदना उमर फारूक जे साम्हूं हाज़िर थियो साईं पोइ पादरी किताब खणी ॿाहिरि निकिरी आया आहिनि महिरबानी कयो उलमा लिखियो आहे सैयदना उमर फारूक खे उन वक़्तु जेको पहिरियां पातल हो उन में 17 चकियूं कारे चमड़े जूं लॻल हुयूं। अल्लाह। अॼु केरु थो ॾाढा या सुन्नत अदा करे मानी बि खाधी त गिरह न पचाईंदी छो त इहा सुन्नत आहे पाड़े जी पर घोरल हुया सुन्नत कान्हे केरु थो पाए चती लॻल कपिड़ो मां सादो फ़क़ीर आहियां त जुमो पढ़ाईंदुसि वाइस त सुठे में सुठा कपिड़ा पाईंदुसि भला जे केरु हणंदो त अच्छे कपिड़े खे अची चती उस्ताद हले वेठा अच्छे कपिड़े खे अच्छी जती साओ कपिड़ो आहे त साई चती नीरो कपिड़ो आहे त नीरी जती। सैयदना उमर फारूक खे अछो पहिरियां 17 चकियूं कारे चमड़े जूं सुभान अल्लाह। 22 लख मुरबा मील जो सरदार आहे सैयदना साद बिन अबी वक़ास साम्हूं हाज़िर थियो बेहतरीन कपिड़ा खणी आयो साईं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो जानशीन आहे हे तलवार उघारी हथ में रख नवा कपिड़ा पाए पोइ पादरनि ते रोब तारी थिए त महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो जानशीन ख़लीफ़े जो सैयदना उमर फारूक अची रहियो सुभान अल्लाह। कपिड़ा वठी ऐं सैयदना उमर फारूक फिटी विया वरी रोई बि न साईं हो था पोइ पादरी सम्झंदा उमर असां खां जुड़ी वियो आहे चई अदा मुंहिंजी इज़त कपिड़नि में नाहे इज़्ज़त अल्लाह फिल इस्लाम अल्लाह असांजी इज़त इस्लाम में रखी सुभान अल्लाह। अच्छा कपिड़ा ॾेखारिया नवा कपिड़ा ॾेखारिया मूंखे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो दौर यादि अची वियो साईं जन सुम्हंदा हुआ हेठि
तंडे ते पत्थर जो विहारो करे अज तो मुखे नवा कपड़ा दिखाया सुभाणे महबूब मोहम्मद मुस्तफा मुखे मयार दे बहरेवा उमर बादशाही मिली है मुस्तफा दी सुन्नत है मुस्तफा दी गरीबी तो का मिसरी है सुभान अल्लाह ये कपड़ा पाए को पादरी जे सामू हर जे के कपड़ा पाए मा महबूब मोहम्मद मुस्तफा दे मिंबर ते फोटो बोलू तो सुभान अल्लाह को पादरी किताब खोले बैठा किसे असा जे किताबन में रब्बे किबरिया जी साथ जो कसम उमर फारूक जे कपड़न जी हिक हिक चत्ती असा जे किताब तोरा ते इंजील में लिखला सुभान अल्लाह सुभान अल्लाह तोरा पे इंजील में को महबूब मोहम्मद मुस्तफा की तारीफ ना है पर महबूब जे गुलामन सहाबा की तारीफ सुभान अल्लाह घणी चत्ती थे न 17 चतियूं कारे कपड़े जूं ओ पादरन जो असा जे किताबन में लिखला जो महबूब मोहम्मद मुस्तफा जो जानशीना जदे तहां जो सामो अचे इन मुकाबले बैतुल मुक़द्दस जो चाबियूं इन्हनि जे हवाले कजो न त तबाह में बर्बाद थी सुभान अल्लाह मस्जिद नबवी में मिंबर रसूल जे खुतबो के थोड़ी वॾो पहचान सैयदना उमर मुस्तफी खत्म कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फारूक के वॾो पहचान पातल खुतबो शुरू करे को साहबी नालो को नालो को याद अदना दर्जे जो साहबी हिकड़ो उठी बीठो अल्लाह बताओ तो साहब ने ऐसा कर पया उना ने को किस प्रकार का साहबा जो मंजर बीठो साहबा खुश थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताकि अल्लाह ये सोहणो कयो अॼु सोहणा एॾा सोहणा था लॻो ईअं जो महसूस थे चंडू सितारनि मां निकिरी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बच्चो पुट तव्हांखे मंज़र थोरी थो वणे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मंज़र मुंहिंजे अल्लाह खे बि वणियो आहे सुभान अल्लाह जिब्रील खे हींअर मोकिलियो आहे महबूब जॾहिं तूं क़बर अतहर मां निकिरंदे हेॾा तुंहिंजो सहरो तोसां गॾु अबू बकर हूंदो हेॾा तुंहिंजो सहरो उमर तोसां गॾु हूंदो तूं पंहिंजनि ॿिन्ही सहरनि ॿिन्ही सहाबनि खे वठी करे जन्नत में सुभान अल्लाह अल्लाह खे बि मंज़र वणियो आहे महबूब त कीअं सोना मां ॾींहुं तुसीं वेठे हज़रत अली साईं खे पुट जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह छाट कढने कर तो क्या तो तहां में हो पन्न सुभान अल्लाह आज इदादुल्लाह अल्लाह ट्रोडी के दिया से खास कर दूं पंज मोन तो जमा जरे कोई तो ट्रे मिसरा जरे सजा वो ढे के पैसा न दे के महबूब के फर्जंद जाओ खातून जन्नत फातिमा तो ज़हरा के महबूब मोहम्मद मुस्तफा दी खिदमत में अली मुर्तजा खड़ी आयो सुभान अल्लाह अल्लाह से पुटड़ो दिनो नालो रखी से महबूब चलो पुटड़ो तो जा कोई नालो रखी से सुभान अल्लाह असा सभी भावरन जा से गुलाम नबी सारा रहमत वाले नाला रखी सुभान अल्लाह असा जो वरी सामान आसे त वरी असा जो बचत चाचा सही दुवने जो सही दुखे दुवने से टे नंबर भारो सही नालो आ सुभान मां रखियो चौथे जो नालो सुपेर आ चाचा के मजू चाचा यो सुपेर नालो चाचा बस मुखे पियो वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा जो तो नालो तू रखी से के नालो तो हर्ब नालो था से हर्ब माना जंग के जंग या अय्युहा الذين आमनू तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िय मिन अर्रिबा इन कुंतुम मुमिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिन अल्लाह व रसूलिही सुभान अल्लाह बे मोमिनो जे कने आयो मोमिन त ब्याज छडे लो बकाया जका ब्याज दिया उहा के छडे लो जे न त तहा जे हक माना तहा जे अल्लाह ए रसूल सा जंग किया अल्लाह अरे दादा तू मने रसन थो पिटाए सकी होता रसन थो पिटाए सकी सूबेदार रसन थो पिटाए सकी अल्लाह सा पिटाए जे त को दादा टिटा राज बुधंदई अल्लाह माशा तो गाल कही असा दोस्त जो पाकिस्तान तरक्की न कंदो तो भागे होता जो पाकिस्तान जो हो गयो कि पाकिस्तान की मईशत जो बुनियादी ब्याज दे रखेला मेरे मानो तो होला हर मना जंग अली पूरे नाम छा रखियो हर मना जंग के मवाली बुधिया नालो त ठीक है भूमि वही करे
जब जिहाद जो हली अफगानिस्तान में आके डबुआ के मारे मारे के कमा के मानो मदद कयो मुखे जिसे ता सा जिहाद कराई मेहरबानी ये तो जिहाद कराई के दो तो ठीक है कि शहीद ता जो जनाजा सा पढ़ा बावरी हाने जो मन बाबा हुकूमत प्रति ते छेड़ो फसाद न कयो मवादन सा ठाओ तो मन ठाओ दियो की मन मातम धा विरायो की मातम मदो वदो की मन सीनो ता जो मुकम्मल सुभान अल्लाह वो तो मुखे बचे या ते सैयदन ने वो तो जो तो आवाज थली अटकल है मानो पे थो पिटे अल्लाह गुरुज माने दा गुरुज मक्खी हमारे जो ने तो बड़ा आशिक असा अहल बैत जा सुभान अल्लाह मानो आशिक अहल बैत जो कलमा को तो पड़े पर यो को जा हुजूर फरमाया जो हर गुनाह है यो को हसना सुभान अल्लाह हसन मना सुनो हसन मना सुनो लो को जाओ ये को खड़िया से अल्लाह से मेहरबानी करके लो को जाओ नालो छान गौरव फरमाता है नालो हर जाओ ना सुभान अल्लाह सुभान पहलवान होने सही सुभान जुंगू जू हाना सुभान अल्लाह तो अंग तो नहीं भद्द जा शौकी घर में घोटे के अलह नती दी घोटे हुजूर फरमाया तो न है हर गुनाह है मुझे हुसैन हुसैन माना सुनो माता की खत्म पे हुसैन माना सुनो हसन माना हुसैन माना और अब सब दिन पुरी से रहमतुल्लाह अलैहि वसल्लम तो आप दो खुदा करे मुके के ताई फरमा हसन में हुसना सुभान ताई हसन में हुसना हुसैन तो ये ही हसीना सुभान अल्लाह हे वली करा हसन माना सोहनो सही कहां पान बनी वियो हुसैन माना सोहनो हे वली रंग जा कारा कपड़े जा कारा अंदर जा कारा अकीदे जा कारा हुसैन माना सोहनो सुभान अल्लाह हसन में हुसना हुसैन का ये ही हसीना हुजूर का सदा का हुस्ना सुभान अल्लाह तो खनी कुमार मा जा कया उन्नाज नजर सुभान अल्लाह सुभान अल्लाह नैन कुमार मा जा कया उन्नाज नजर सूरज साफ झकियूं कुम लव घरा दरे न सो मुखे खणी चाओ सुभान अल्लाह तो सिद्धे काला रस में एगाल चस में तो तने तो सो को ध्यान को करे तो खड़ी नैन कुमार मा जा कया उन्नाज नजर सूरज साफ झकियूं कमर तारा कतियों ताए दुआ देखी दे दिन भर आशिक अब्दुल लतीफ जे झको जो हर जान बजे जमाल सुभान अल्लाह समझान की जने पी करे तो पंध हो मेरे बिस्मिल्लाह चली राह जुमे थी रंद उम्र भयूं अदब सा हुरूं हैरत मंज और दियो जा आशिक अब्दुल लतीफ जे मुखे साईं जो सो बंदो सजन सभनी का सुभान अल्लाह चंद्र जमाए सच जे मछिया मूर भाईए कदह उभरी संगड़ो कदह उभरी बच्चो आशिक अब्दुल लतीफ जे मुंह में बरई बच्चो तो में नाह पेशानी सुभान अल्लाह चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद के मुंह पर छाइयां मदनी का चेहरा साफ है सुभान अल्लाह और उसने बशर बताया इधर नाज़ा है जिस पे हुस्न वो हुस्न रसूल है सुभान अल्लाह जब हुस्न पे नाज करे हो तो मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जो हुस्न नाज़ा है जिस पे हुस्न वो हुस्न रसूल है ये कह कशा तो आपके कदमों की धूल है सुभान अल्लाह हसन माना सुनो हुसैन माना सुनो सुनो मैं माना महजूर रहमतुल्लाह अलैहि मामून का होता है का थे उतने जावल हवले कौन हो जाओ ऐ फरमा हसन माना सुनो हुसैन माना सुनो सीरत जो सुनो सूरत जो सुनो आमाल जो सुनो खानदान जो सुनो अकीदे जो सुनो दुआ कर अल्लाह ताला कहां ऐसा के सुने हुसैन वाला सुना फरमान नसीब फरमाए सुभान अल्लाह
किसी के कान में हीरा, किसी के हाथ में हीरा, हमें हीरों से क्या मकसद, हमारा यार खुद हीरा। अल्लाह ताला का दुआ है, अल्लाह ताला मुझे तो मुताज को कबूल फरमाए। आमीन। आमीन। सुभान अल्लाह। चला कला तो पूछो, कला तो दुआ बहुत बुजुर्ग मुराद को कराया वाला हमें कला की ये तो आता है उसको मुझे तो महीने जो उतारे वाला बाकी देखो नहीं ये पर जाके मुझे उतारे नहीं हुआ। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब जो लोग वो सैयदना हुसैन जे वक्त जाओ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो समझो हुसैन मना सुनो उन वक्त दाई अस्मा बिन्त उमैस की जगह अबू बकर सिद्दीक की घरवाली, सुभान अल्लाह, प्यारा थे वो हमाम बगिनो हुआ ऐ पहली ठंड जगह हजरत हुसैन के प्यारी वा उम्मुल फजल अबू बकर सिद्दीक जी साली ही, सुभान अल्लाह, हुजूर जी चाची ही, हजरत अब्बास जी घरवाली ही, ताके मवाली ले चुके गाली को तो बताए। सुभान अल्लाह। समझिए गाली हुसैन जाओ तो दाई अस्मा बिन्त उमैस अबू बकर जी घरवाली ही, उनके पहली ठंड प्यार वाली बीबी उम्मुल फजल हुजूर जी चाची अबू बकर सिद्दीक जी साली ही, सुभान अल्लाह। खातून जन्नत जो अॻिते हली इंतकाल थियो त उनखे गुस्ल ॾियण वारी अबू बकर जी घरवारी अस्मा बिन्त उमैस हुई, सुभान अल्लाह। जनाज़ो पढ़ाइण वारो अबू बकर सिद्दीक हो, सुभान अल्लाह। तोखे मवाली जो आहे विढ़ियल आहे इदा अबू बकर जे खानदान खे ॿुधायूं कोन, अबू बकर जे घरवारी त गुस्ल पई थी ॾिए, अञा खानदान खे कीअं ॿुधाइबो आहे। जनाज़ो रखियो वियो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे न्याणे सैयदना उमर अली मुर्तज़ा अबू बकर सिद्दीक के ॿार खां वठी चयो, साईं मुसले ते बीही करे मुंहिंजी घरवारी हसन हुसैन जी अम्मा महबूब जी न्याणी खातून जन्नत जो जनाज़ो तूं पढ़ाए। सुभान अल्लाह। अंत शाहिद या अबुल हसन, हसन जा अब्बा अली तूं कान मौजूद आहे। जी साईं मां मौजूद हुउसि, मां गैर हाज़िर न हुउसि, मां ॾिठो चाचो अब्बास बि मौजूद हो, मां पंहिंजे ज़िंदगीअ में ॾिठो मां बि मौजूद हुउसि, महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सहाबा अहल बैत जे साम्हूं तोखे मुसले ते बीही करे सहाबा अहल बैत जो इमाम मुक़रर कयो, फमन नल्लज़ी युअख़िरुक रब्बे किबिया जी ज़ात जो कसम को मां जो लाल तोखे कोई बि हटाए न सघंदो। सुभान अल्लाह। रब तआला को अला चाहे ला गानो आहे, ग़ैरों से सुना तुमने, ग़ैरों से कहा तुमने, ग़ैरों तो बुझ गाली मवाली जो, ग़ैरों से सुना तुमने, ग़ैरों से कहा तुमने, कुछ हमसे कहा होता, कुछ हमसे सुना होता। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वो अबू बकर जी साली उम्मुल फजल खावली हो, कहा साहब खाबर हदान से कॾहिं क्रिकेट ते, कॾहिं रांदि जी गोई ते, कॾहिं कुकर जी वेढ़ ते, सॼो ॾींहुं जेके कम था कयूं राजो ख़्वाब में उहे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़िदमत में रोईंदी आई त बिलाल आई तो उलमन मुनकर लैला, अल्लाह ख़ैर करे मां राति ॾाढो वहशतनाक ख़्वाब ॾिठो आहे, राति मां ॾाढो दर्दनाक ख़्वाब ॾिठो आहे। हुज़ूर फरमाया मां हुआ चाची साली कहिड़ो ख़्वाब नज़र अथई, इन्नहु शदीदुन ॾाढो सख़्तु ख़्वाब आहे। चाची साल ॿुधाए त सही, जिसे मां ख़्वाब में ॾिसां थी पई त अन्न क़िताअतुन मिन जसदिक क़ुतिअत व वुज़िअत फी हजरी, मां ख़्वाब में ॾिसां थी पई तो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे पाक जिस्म मथां को गोश्त जो टुकड़ो किरियो आहे, कपियो आहे, अचे मुंहिंजे झोलीअ में किरियो आहे। सुभान अल्लाह। साईं मां ॾाढी परेशान आहियां, अल्लाह ख़ैर करे महबूब फरमायो रही ते खैरा, चाची ख़्वाब ॾाढो भलो नज़र अथई। सुभान अल्लाह। ख़्वाब ॾाढो भलो लॻो। साईं भलो कीअं, तव्हांजे पाक जिस्म मथां को गोश्त जो टुकड़ो कटियो मुंहिंजी झोलीअ में अचे किरियो, अल्लाह ख़ैर करे अलाए कॾहिं जिस्म छुटे, ज़ख़्म छुटे, तव्हांजो ख़्वाब भलो आहे। साईं फरमाया करे तो फातिमतु इंशा अल्लाह गुलामन यकून फी हजरिक। सुभान अल्लाह। मुंहिंजी न्याणी खातून जन्नत फातिमतु ज़हरा इंशा अल्लाह कुल जमीन।
अल्लाह चाहे होता जेकॾहिं अलाह घुरियो त जे अलाह न घुरियो त ये न थी सघो मां घणो थो चए अमा तशाउन इल्ला सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ये थी तो सही इंशाअल्लाह वला मन यकुन फी हजरिका ताकि तो के न कन मुबारक हुजन मोहती न्यारी खातून जन्नत हामला है इंशाअल्लाह वा पुत जनी दीजे को तुझे झोली में अचे बल वो खा हो डाल हो भलो थई सुभान अल्लाह अल्लाह साईं फरमाए तो थियो भी है नंढड़ो जाओ मां नबी साईं जे खिदमत में खणी आया से नबी साईं नंढड़े सा प्यार क्या करने चेहरे पे प्यार गले पे प्यार फरमाया मिट्टी इल्तिफात कर जिन मां तो ख्याल मत करे बीठस मां जो जानो खरी नजर जा फरिदा आईना रसूलुल्लाह तहतुरी काद जरूर मां जो ओच तो खरी नजर क्या तो महबूब मोहम्मद मुस्तफा जे अखिन मां ढह गोढ़ा गलंदा प्या साईं जो तारो कतार रोल था प्या मां टूटी वने अर्ज जो के बिला हियर मुबारक बैठो मां हाथ उठायो हो ता मसाब जो ताबीर बुधायो वो बचड़ो मां खड़ी आयस महबूब मोहम्मद मुस्तफा फरमायो हा हा हियर जिब्रील मुझे खिदमत में आयो जिब्रील मुझे अते बुधायो त इन उम्मती सतक तो इब्नी हाजा मुझे उम्मत मुझे हिन बचड़े के अंतरीब शहीद कतरी करबला में को ये हुसैन को दिया खबर था की बात है कि हम मुनासब मुक्तदा सच्ची गाल जमा हां जी कूफे जे शियन अल्लाह अल्लाह हुसैन कूफे जे मवालिन हेदरिना ट्रनिजारन जो दारुल खिलाफा कैपिटल मदीना शरीफ थी भाई मदीना शरीफ दारुल खिलाफा कूफे जे शियन हज़रत अली मुर्तज़ा के डटा दी कूफे वठिया दारुल खिलाफा सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जो कूफे में हो वो कूफे जे शियन गद्दारी करे सैयदना अली मुर्तज़ा हज़रत अली औलाद है उनके अबे की हिस्ट्री सही खबर आ हज़रत अली के कर कूफे में शियन शहीद कयो वली कूफे के शियन 12,000 खत लिखी सैयदना इमाम हुसैन के घुरायो साईं साईं यज़ीद ने तमाम पैदा न हुई यज़ीद तमाम पैदा न हुई साहब ने हज़रत पे पता ना मना खत लिखियो 12,000 मुस्लिम बिन अकील के सैयदना हुसैन करबला में कूफे ने मोकलियो उन हालात जो जायज़ो लिखिया ये मुझे कदो अल्लाह हिदायत करे मां को बिचा सोने हुसैन के इल्म गैब जो होते हां मुस्लिम बिन अकील के हालात के जायज़ो वठण लाए दादा कदे ही न मोकले हां मुस्लिम बिन अकील आयो 40,000 हथ ते बैत कई घणन सही 40,000 बैत कई उनके यजीदन के खबर पई त बना है नौमान बिन बशीर हो थदो ते पते जो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद के गवर्नर मुकर्रर कयो मां चनो करबला जे सजे किसे जो मुजरिम बड़े में बड़ो इब्न ज़ियाद मां कले ई पता के मैं छला समझाई बेशक उन जो अजे लठ फेराई खबरदार मुस्लिम बिन तेसीदा मुस्लिम बिन अकील वरी मक्के मां हुकुम करे छयो सैयद आशिक लगा कर मुझे हज़रत 40,000 रुपया त कया तू त ई दे त सब सदके थी जा अजे जो लठ फेराई सुबह के 40,000 ईसा जी नमाज पढ़ाई 30,000 आपको दे हना 30,000 सलाम वराए त अकेलो भी थो सच्चे किस्से जो मुजरिम इब्न ज़ियाद अता के खबर काने मां तो पढ़ला ता दुआ सब दमश्क में यजीद जो तख्ता करबला जे हिदायत आहे हज़रत हुसैन के उमर बिन साद के इतलाह कयो कि मुस्लिम बिन अकील सां गद्दारी थी वई तई वो शहीद थी वियो उन मूंखे न्यापो कयो आ तो तव्हां महिरबानी करे कूफे ने न जो कूफी ला यूफी वो पता हज़रत हुसैन मोटे दो तो करबला विच रस्ते में आज तो शाम दा रस्तो दो यजीद दा रस्तो दो वने उमर बिन साद के की त मुझा पे शर्त है
या तो मुझे सोचो यजीद दा मोकिलियो मां यजीद सां ॻाल्हायां या मां जेॾा आयो हां ओॾे मूंखे मोकिलियो मके मोकिलियो त ठीकु आहे मदीने मोकिलियो त ठीकु आहे जे टियों शर्तूं जो इहो आहे त मूंखे इस्लामी बॉर्डर ते मोकिलियो मां लड़ंदे लड़ंदे पंहिंजी जान जो नज़र क़ुर्बान कंदुमि शर्त सुना आहिनि इब्न ज़ियाद ने चवराए मोकिली त हिन रस्तो वरी शाम ॾांहुं वरितो जितां यज़ीद जो शिमिर अचे हो शिमिर हज़रत हुसैन जो मामो अथव मां तव्हांखे तकीर में ॿुधायो उम्मुल बनीन हज़रत अली जी घर वारी आहे हज़रत अब्बास गाज़ी अब्बास जेके चवंदा आहियो हज़रत अली जो पुटु आहे उम्मुल बनीन मां शिमिर जी भेण मञा रत खे बाहि ईअं लॻी उन शिमिर जे में चयो जुआई जा तो 12,500 ख़त लिखिया आहिनि मां हुसैन वञी पियो थो जॾहिं यज़ीद खे वञी चवंदो त असां कुफर घुरायो अथसि त असांजो मखानो ख़राबु करे छॾींदो इनखे एतिरा ई शहीद कयो और इब्न ज़ियाद चयो त न टई शर्त क़बूल न आहिनि हिते बीठे बीठे मुंहिंजे हथ ते पई रखंदी तव्हांखे ख़बर ई कान्हे मां अली मुर्तज़ा जो पुटु आहियां मुंहिंजे जान में जेको रत ठहियो आहे ख़ातून जन्नत फातिमा ज़हरा जे खीर मां ठहियो आहे मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो ॾोहिटो आहियां मुंहिंजी जान क़ुर्बान थी सघे थी पर ज़ालिम जे हथ ते बैत करे न थी सघे शहादत थी अलाह खे ॿीहर मंज़ूर हो सघे हा रब जी मर्ज़ी आहे साईं या त दिलि ते तो खेॾाएसि महबूब सजदे में इमाम हुसैन मथां सुभान रब्बी अला हजम सजदो मुंहिंजो नमाज़ मुंहिंजी आहे जेसीं जे मुंहिंजो पाण ई न उते सजदो कबीर करे सुभान अल्लाह साहबा खाता हो निकरी अलाह खैर करे महबूब मोहम्मद मुस्तफा सजदे में कुल रब सां वञी मिलियो अलाह या महबूब जे कुलनि ते तो खेॾाएसि या करबला में 72 तन समेत शहीद तो कराएसि उन खां पोइ पुछण वारो आहे बेटा ये कुछ बना ॿुधायो चलो दोस्त को हाए दादिला तो मुंह मारा है दोस्त को हाए दादिला तो मुंह मारा है कासन खलीलन के सख्तियों सहाए अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे आशिक अब्दुल लतीफ जे इन्हीं मंझ आहे कौनी गाल असरार जी सुभान अल्लाह जिते जे तिरियूं लिखियूं जो कलम में सुभान अल्लाह जो सुना हद तो के मां शहादत जो मौत दे के मुझा मादर जा बुलंद करे सुभान अल्लाह असांजो अॼु अक़ीदो ईमान सोना अल्लाह जी सारी मखलूकात में अवल दर्जो नबियन जो आहे नबियन खां पोइ दर्जो सिद्दीक़न जो आहे टियों दर्जो शहीदन जो आहे अमन युतिल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन सुभान अल्लाह अल्लाह को फरमाए जिन जमात जे मथा कुन रब इनाम मिला ओए जमात चार पहली जमात नबियन जे पुनल रब जो मुंहिंजो इनाम इहो आहे नबियन खे मां नबूवत ॾिनी नबियन जे मथां पुनल रब जो इनाम आहे सिद्दीक़न खे मां सदाक़त ॾिनी इहो सिद्दीक़न जे मथां पुनल रब जो इनाम आहे फरमाया वशुहदा शहीदन खे मां शहादत जो दर्जो ॾिनो इहो शहीदन जे मथां पुनल रब जो इनाम आहे सुभान अल्लाह शहादत चाहे सही यो हज़रत हुसैन खे शहादत जो मौत ॾेई हज़रत हुसैन जा अल्लाह ताला दर्जा बुलंद कया कि न आखो जमानो हुजूर खे खुद ख़बर ही अली खे खुद ख़बर ही हज़रत हुसैन खे खुद ख़बर ही कि शहादत मौत कबीह हुजे हा शहादत मौत खराब हुजे हा अल्लाह घुरे हा हुजूर अली दुआ घुरे हा साईं मुझे बचने के मुझे ॾोहिट खे शहीद न करे पर हो तो खुश न रब जी रज़ा हदीस पढ़ी जो में खुदा करे बच्चे साईं फरमाया मल्लम यरज़ बिक़ज़ाई अल्लाह को फरमाया हदीस कुदसी ने के बहुत फरमायो अल्लाह है जुबान महबूब मोहम्मद मुस्तफा जी माने साईं फरमाया मल्लम यरज़ बिक़ज़ाई वलम यस्बि अला बलाई फल यखरुज मिन तहत समाई वल यतलब रब्बन सिवाय अल्लाह साईं फरमायो मल्लम यरज़ बिक़ज़ाई जेको मुकुन रब जे क़ज़ा ते राज़ी न थो थिए एटे तो नहीं न थिया उन जी मर्ज़ी आहे न जेको जिते जे तिरियूं लिखियूं लोह कलम में सुभान अल्लाह जिते जे तिरियूं लिखियूं लोह कलम में उते को तिरियूं
तकलीफ़ जे मथां सब्र नथो करे अल्लाह जो फरमाए वली यतलुब रब्बन सिवाई फल यखरुज मिन तहत समाई मुझे आसमान जे हेठां निकरी वञे वल यतलुब रब्बन सिवाई मूंखां पोइ ॿियो वञी को रब पंहिंजो तलाश कनि जेकॾहिं मुंहिंजे कारखाने कुदरत में रहणो अथनि आसमान जे हेठां रहणो अथनि मुंहिंजी तक़दीर ते राज़ी रहणो अथनि तकलीफ़ जे मथां हिननि खे सब्र करिणो आहे इमाम हुसैन शहादत जो मौत क़बूल कयो पर ज़ालिम जे हथ ते बैत चओ न तव्हां बि न कंदव इंशाअल्लाह इमाम हुसैन आख़िरी टाइम ते उनजी वसियत सब्र ऐं निमाज़ जी साईं सब्र ऐं ही पिटियो भेणा मातम जो टाइम न ईंदो नमाज़ जो टाइम ईंदो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे उहद जे मैदान में महबूब जा दंद मुबारक शहीद लॻा पिया आहिनि त नमाज़ कंदा कान्हे का उमर फारूक खे ज़हर आलूद खंजर लॻो पियो आहे त बि नमाज़ कंदा कान्हे का उस्मान गनी शहीद पियो थो थिए त क़ुरान जी तिलावत ऐं नमाज़ कंदा कान्हे का हज़रत हुसैन करबला में 72 तन ॾेई वेठो आहे त बि नमाज़ कंदा कान्हे का इमाम ज़ैनुल आबिदीन गुज़रन बीमार हो ज़ैनुल आबिदीन जो आहियां पर जो करे ज़ैनुल आबिदीन जो करे इमाम ज़ैनुल आबिदीन 72 तन ॾेई चुको आहे सारो खानदान शहीद थी चुको आहे त खीमे जे अंदर बुखार सां 1000 रकात नमाज़ नफ़िल थो अल्लाह ताला कहां असांखे नमाज़ी बनाए मां त ॻोठ ईंदो आहे चवंदो आहे त हुसैन उहा जेको नमाज़ी आहे हुसैन कहिड़ा जेको नमाज़ी आहे हुसैन आख़िरी टाइम में क़ुरान जी तिलावत कई हुसैन उहा जेको क़ुरान जी तिलावत थो करे हुसैन आख़िरी टाइम ते बीबियुनि जो पर्दो संभालियो हुसैन उहा जेको बीबियुनि जो पर्दो संभाले थो हुसैन आख़िरी टाइम ते पंहिंजी जान खे क़बूल कई पर ग़ैरुल्लाह जे अॻियां न झुकियो इब्न ज़ियाद जे अॻियां न झुकियो सिमर जे अॻियां न झुकियो त असां हुसैन तॾहिं त ग़ैरुल्लाह जे अॻियां न झुकूं कॾहिं जे अॻियां न ॾुंग कॾहिं अॻियां वॾी किरल जे अॻियां झंडे जे अॻियां वॾी कबर जे मथां हुसैनी उहा जेको दर दर न झुके त अकेले वहदहु ला शरीक लहू बिहार जुबीर खटिया हारानी अंध तुझो वीर आशिक अब्दुल लतीफ के पाण ही दियन खे आयो के दर समाजा सोर खबर काम जी कर आशिक अब्दुल लतीफ के भला भेरे भर पालो पा दुपे नार जो सुभान अल्लाह तो मगर ढोल भेरो ना तो निमानी असा कोने कमीनी जो बिलेर तो बिलो आशिक अब्दुल लतीफ के तुझो नाम लो वठो में थी आया सुभान अल्लाह चहड़ी आयस जी तहड़ी वना तन दे रात करारे राज में हूं आशिक अब्दुल लतीफ के कंधु खन दसकी मन है मारू वरन जे सुभान अल्लाह तो क्या सब क्या मैं पर तोरी तकियो ना हियो सुभान अल्लाह क्या सब क्या मैं तोरी तकियो ना हियो हेदे होदे हथड़ा ना हक थे हया में आशिक अब्दुल लतीफ के जलही ढोल भजा मत आगा उभरई न रही सुभान अल्लाह उते ही आही निजते आवाज सुभान अल्लाह आज बलाला आवाज करे आया नहीं हाणे वरी मिसरी में हिते आइंदा ये तो के ना को न बुझाए छडियो उते तो रब आवाज करे अल्लाह तो रब को मजदही कन्ने पयो अल्लाह आवाज तो वठो न नीसा को जो बुधो दव अल्लाह तो रब को मजदही कन्ने पयो कालू बला कल बसी तदही तित चयो में तही वेल कयो बचन में तो हबीब ने कार मझा मेहर सन कयो अल्लाह बोले अल्लाह तो रब को हबीब ने कार मझा मेहर सन कयो सोमो सब जमार कोरण होली कोरियो सुभान अल्लाह फरमाए त उते ही आही निजते
सलाम रखियो अल्लाह ताला उन राज़ी थे अल्लाह ताला मुझे तो फरमाया जेका मां गलती थी अल्लाह ताला मुझे माफ फरमाए जेका का सही ॻाल्हि तव्हांजो बरकत सां निकती अल्लाह ताला मुझे अता फरमाए